सीपैक शुरू थींदे ई साज़िशी टोलो मुतहरिक थी वियो। सीपैक चीन ऐं पाकिस्तान लाइ सूखड़ी आहे। नालाइक शख़्स 4 सालनि ताईं मुल्क ते मुसलत रहियो। 2013 में PTI मुल्क में डफेड़ जो बुनियाद विधो। इतलाक़ वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस चयई कंटेनर ते बिही सिविल नाफ़रमानी जी धमकी ॾिनी वई। नवाज़ शरीफ़ खे नाअहल करे साज़िश कई वई। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पुलिस ट्रेनिंग कॉलेज सेंटर सईदाबाद आमद। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो IG सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं ॿियनि अमलदारनि पारां इस्तक़बाल कयो वियो। मुराद अली शाह चवे थो पुलिस ट्रेनिंग सेंटर मां 778 जवान पास आउट थियण ते ख़ुशी थी आहे। पुलिस खातो पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बहितर नमूने सां निभाए रहियो आहे। मुल्क में रोज़ानो वधंदड़ दहशतगर्दी क़ौम लाइ संगीन ख़तरो आहे। सिंध पुलिस जा जवान दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। सिंध पुलिस दहशतगर्दीअ जे चैलेंजिस खे बहादुरीअ सां मुंहुं ॾिनो। सिविलियंस जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल। सुप्रीम कोर्ट पहिरीं ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। लिखत वारे हुकुमनामे में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस सरदार तारिक मसूद जा नोट शामिल। हमेशा कोशिश रही आहे त फ़ैसिलो हिक ई पैमाने सां आइन ऐं कानून मूजिब कयां। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट जे मामले ते मौतली अदालत में नाहियां वेठो। पाण खे सिविलियंस जे मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ केस खां धार नथो करे सघां। अॼु ॾींहुं ताईं चीफ जस्टिस मुंहिंजे मौक़फ़ जी तरदीद नाहे कई। अदालत उज़्मा जहिड़ो आइनी इदारो फ़र्द वाहिद जी मर्ज़ी सां नथो हली सघे। मुंहिंजी राय मूजिब अदालत उज़्मा जी सरबराह खे ईअं न करणु घुरिजे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो नोट में मौक़फ़। वफ़ाक़ी हुकूमत 7 जुलाई ते यौम तक़द्दुस क़ुरान मल्हाइण ऐं स्वीडन वॉर के ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इन मामले ते सुभाणे पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराइण जो बि फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म जी समूरियुनि जमायतुनि समेत पूरी क़ौम खे एहतिजाज में शरीक थियण जी अपील। स्वीडन के पार्लियामेंट इस्लाम बाबत गलत फहमीअ खे हल करे वक्ती सदर सादिक संजानी जो स्वीडन हुकूमत के ख़त। कुरान शरीफ जी बेहुरमती सां मुसलमाननि जी दिल आज़ारी थी आहे। इस्लाम असांखे ॿियनि मज़हबनि जे मुक़दस किताबनि ऐं पैगंबरनि जी तौहीन खां रोके थो। जदीद दौर में मज़हबी जज़्बनि जी तौहीन जी गुंजाइश न थियणु घुरिजे। वक्ती सदर जो ख़त में इज़हार। मसइलो हल थी वियो। हाणे डिफ़ाल्ट जो ख़तरो बि टरी वियो आहे। अॻूणे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो पाकिस्तान ऐं IMF विच में नए मुआहिदे ते रद्द अमल। चवे थो मईशत बाबति ख़दशा हुआ उहे हाणे नाहिनि। हिन हुकूमत पंहिंजो कमु करे छॾियो आहे। हाणे ईंदड़ हुकूमत खे पंहिंजो कमु करणो पवंदो।